सांगड़ मावा के खबर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा की सदारत में ज़िला काउंसिल हाल में पोलियो का बचाव बाबत 3 फरवरी 2025 का शुरू थींदड़ मुहिम के इंतजामन जो जायज़ो वठण लाइ अहम इजलास मुनक़िद कियो वियो, जंहिंमें पोलियो का बचाव के मुहिम के कामयाब बनाने बाबत मुख़्तलिफ़ मामलन ते ॻाल्हि ॿोल कई वई। इजलास में सेहत खाते के ऑफिसरन, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सांगड़ डॉक्टर दौलत जमाली पोलियो मुहिम बाबत कयल इंतजामन ते ब्रीफिंग ॾिनी। उन मौके ते डिप्टी कमिश्नर खिताब कंदे चयो त पोलियो मुहिम के कामयाबीअ सां हमनाक करण ऐं यूसीएमओज़ ऐं एरिया इंचार्ज जो अहम किरदार हूंदो आहे। गुज़िरियल 2 पोलियो का बचाव जी मुहिम सांगड़ ज़िले में वॾी कामयाबीअ सां हलायूं वयूं। वालिदिन खे पिणु घुर्जे त हू घर घर ईंदड़ पोलियो वर्करनि सां सहकार कनि ऐं पंहिंजे 5 सालनि ताईं जे उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो वैक्सीन जा फुड़ा ज़रूर पीआरिया वञनि। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त छाकाणि त हाणे गर्मियूं शुरू थी वयूं आहिनि, तंहिं करे वैक्सीन जे कोल्ड बरक़रार रखण लाइ मुनासिब बंदोबस्त कयो वञे। इजलास में एसएसपी गुलाम नबी कीरियो, समूरन असिस्टेंट कमिश्नर खिप्रो नबी बख्श सोलंकी, चेयरमैन टाउन कमेटी खिप्रो हाजी इम्तियाज़ हुसैन दर्स, सेहत खाते के ऑफिसरन, एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जमशेद कायम खानी, आफ्ताब हुसैन, डॉक्टर फारूक समेत एरिया इंचार्ज, यूसीएमओज़ ऐं ॿियनि लाॻापियल खातनि के ऑफिसरन पिणु शिरकत कई।